अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सर निसरिया पांध में आऊं तव्हां सां मुखातिब आहियां। अख्तर तबसम सलाम क़बूल पवे। जी में जायूं ॾींदड़ जानीड़ा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ख़ुशि त आहियो न। असांजी हमेशह जी अॼु बि इहा ई दुआ त तव्हां मोर माण्हू जिते बि हुजो सदाईं सुखिया हुजो, तव्हांजा वेड़ा वसंदा रहनि, तव्हांजा बनियूं ॿारहा सीमूं सेड़ा ई माल भटारा सदाईं सावा ऐं ढावा हुजनि। साईं मुंहिंजा अॼु तव्हांजी ख़िदमत हिकिड़ी कहाणी खणी हाज़िर थियो आहियां। अॼु जी कहाणी जो मौज़ू आहे इहा लठ जी करामत हुई या संदसि ज़मीर जागी पियो। साईं मुंहिंजा रजब नंढी उमिरि खां ई मज़दूरी करे ॿिनि भेनरनि हिकु भाउ जिन जो सहारो पाण अकेलो हो। संदसि पीउ जेको रोज़ु नशे में धुत थी सिज लथे घर अची कंहिं न कंहिं ॻाल्हि तां घर वारीअ खे मारींदो हो, पर कॾहिं किथां सेर अटो न खणी आयो। हिकु ॾींहुं तमामु घणी बरसाति पई वई, जंहिं करे रजब खे का मज़दूरी न लॻी, जंहिं करे मंझंदि जो वापसि घर आयो। बरसाति में हलण जे करे थोरो बुखार बि हुयसि, जेको संदसि माउ महसूसु कयो ऐं हिकदमि पेर धुआरे बिस्तर ते लेटाए मथां खां कंबल ऐं बिस्तरो विधाई। होॾां ॿ ॿार जिन खे बुख तमामु घणी लॻी हुई से रड़ियूं करण लॻा, जेके रजब खां बर्दाश्त कोन थियूं, ऐं बिस्तरो लाहे ॿाहिरि निकिरी आयो। अची दुकान वारे खे चयईं, चाचा मूंखे अधु किलो अटो ॾियो, तव्हांखे सुभाणे पैसा ॾेई छॾींदुसि। दुकान वारे पहिरियों त हिन जे मुंहं में ॾिठो, पर पोइ अटो तोरे ॾिनई, जेको खणी अची माउ खे ॾिनई। बुख जे करे अधु किलो अटो त पाणी खाई छॾियऊं, पर पंहिंजो पीउ हिननि खां विसरी वियो, जेको सिज लहण महिल आयो ऐं मानी न मिलण जे करे पंहिंजी ज़ाल ते हमलावर थियो, जेका अॻे ई तयारु बीठी हुई मोचड़ा खाइण लाइ। इहो लका ॾिसी रजब जी बर्दाश्त जो जवाबु ॾेई चुकी हिन हिकु लठ खणी पंहिंजे पीउ खे हंयो, जेको लठ लॻण खां पोइ ते किरी पियो। जॾहिं होश आयसि त पाण खे कोठीअ में रसीअ सां ॿधल ॾिठाई। लॻातार 8 ॾींहं मानी जो टुकुर उते ॿधल हालत में संदसि ज़ाल ॾियण लॻी। उनखां पोइ वाइदो कयाई त अव्हांखे कुझु बि कोन कंदुसि, रुॻो मूंखे खोलियो। केतिरा ई कसम ॾिनाई। जॾहिं शाम जो रजब मज़दूरी तां आयो त पीउ ते रहम खाई उनखे खोलियाई। जंहिं रसो खोलण खां पोइ चयो, यार मूं हिन नशे खां तौबा कई ऐं इहो विसारे वेठुसि त मुंहिंजा बच्चा कीअं पिया खाइनि, किथां पिया खाइनि, मूंखे माफ़ु कजो, आउं ग़लति हुअसि। उनखां पोइ रोज़ु मज़दूरी जी तलाश में शहर निकिरी वेंदो हो ऐं शाम जो कुझु सामान गॾु खणी ईंदो हो। उन करे चवंदा आहिनि त सोटी हुजे साण त गॾु गोई न करे। इहा लठ जी करामत हुई या संदसि ज़मीर जागी पियो। साईं मुंहिंजा हीअ मुंहिंजी अॼु जी कहाणी तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। ॿियूं बि हिन खां वधीक ऐं बहितरीनु वीडियोज़ ऐं कहाणियूं ॿुधण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक ऐं कमेंट ॾिजो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। थोरा में थोरा मूं ते मारू अड़नि जा, थोरा में थोरा मूं ते मारू अड़नि जा, थर वारी थोरड़ी तिहां ई घणेरा, भलायूं ऐं बेरा ऐं ॻणे ॻणींदुसि केतिरा।